अस्सलामुअलैकुम, खुश आमदीद। सो फाइनली मंडे वारे ॾींहुं वरी हाज़िर आहियूं तव्हांजी ख़िदमत में। तो ॿीहर उम्मीद आहे जीअं तव्हांखे छॾे आयासीं हमेशह वांगुरु खिलंदड़ मुस्कुराईंदड़ उते उहे हूंदो, ख़ुशि हूंदो, चङा हूंदो, भला हूंदो। तव्हांजी दुआनि, तव्हांजे प्यार ऐं तव्हांजी मोहबत सां हिकु दफ़ो ॿीहर असां हाज़िर आहियूं तव्हांजे पंहिंजे फेवरेट शो जो नालो आहे इवनिंग कलर्स। ऐं हिन सां गॾु मां आहियां वञी मेज़बान सारा कुरैशी ऐं मूंसां गॾु मुंहिंजो होस्ट मौजूदु आहे सोराब सूमरो। जी अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इवनिंग कलर्स में हिकु ॿीहर भलीकार ऐं तव्हां असांजे प्रोग्राम जो इंतज़ारु कयो पिया, तव्हांजी वॾी महिरबानी। 2 ॾींहं असांजी मोकल हूंदी आहे पर दोस्तनि पोइ बि फ़ोन करे पुछियो त इहे 2 ॾींहं बि तव्हां छो न आहियो इवनिंग कलर्स में। सो दोस्तो कुझु ब्रेक बि ज़रूरी हूंदो आहे, 1-2 ॾींहं मोकल बि ज़रूरी हूंदी आहे। ऐं अॼु तव्हां फ़ोन कॉल करे असां सां ॻाल्हाए सघो था, छो जो अॼु असां वटि महिमान अहिड़ो क़िस्म जो आहे जेको हिन दुनिया जो त आहे ई कोन, ॿाहिरीं कंहिं दुनिया मां आयो आहे। कहिड़ी दुनिया खां आयो आहे उनखां उहो पुछंदासीं ऐं कहिड़ी ॿोली ॻाल्हाए थो। यकीननि जंहिं काविश अख़बार अॼु पढ़ी हूंदी उन में सम्झी विया हूंदा ॾिसी करे पढ़ी त अॼु केरु आहे असांजो गेस्ट। अॼु असांजो महिमान आहे पीके सिंधी साहब। अच्छा, हिन दुनिया जो न आहियां, बाक़ी मां तुंहिंजे चाचे जी दुनिया जो आहियां। मतिलबु हिन गोले जा त नथा लॻो न तव्हां। अजीब ग़रीब आहियो न। अफ़सोस आहे कब्ज़ो करे वेही रहियो सिंध ते ॼण तुंहिंजे चाचे जी हुजे। तव्हांजे गोले जो नालो छा आहे? जीअं असांजो गोले नालो अर्थ आहे। असांजो गोलो जंहिंमहिल राति थींदी तव्हांखे साम्हूं नज़र ईंदो, अचानक सां ख़बर पई त हिकिड़ो अहिड़ो गोलो बि आहे जिथे अमुन आहे, शांती आहे, जिथे सारा कुरैशी आहे, जिथे इवनिंग आहे, जिथे केटीएन आहे। जी अच्छा, तव्हांखे पंहिंजो गोलो थो वणे या जॾहिं खां हिते आयो इहो थो वणेव? हाणे त ही थो वणे। कहिड़ो कमीनो चवंदो ही गोलो नथो वणे? अच्छा, हाणे ही थो वणे तव्हांखे गोलो? गोले त न मतिलबु न वेंदो हाणे असांखे पंहिंजो गोलो ॾाढो यादि ईंदो आहे। अच्छा, पोइ उते सभु तव्हां जहिड़ा आहिनि, अलॻि अलॻि चेहरा आहिनि, सेम आहिनि सभु? बिल्कुलु असां जहिड़ा सभु हिकु जहिड़ा आहिनि। मसलो आहे जो कपिड़ा अहिड़ा न आहिनि पाईंदा उहे। अच्छा, कपिड़ा ॿिया पाईंदा ई न आहियो न तव्हां। यार तूं त ॻाल्हि खोले करे ॿुधाई थो। ख़बर आहे उते तव्हां वटि गुरबत असल में तमामु घणी आहे, इन करे कपिड़ा अफोर्ड न करे सघंदा। गुरबत जो मसलो न आहे, गुरबत आहे, बेरोज़गारी आहे, तॾहिं त हेॾे आया आहियो न तव्हां। फैक्ट्री उते तुंहिंजे चाचे जी आहे कपिड़े जी, जो असां ते कपिड़ा पायूं। अच्छा, उते आहे न, निज़ाम ई न आहे इन शइ जो। ज़ाहिर आहे उते फैक्ट्री लॻंदी त सयारो लुॾंदो। अच्छा, ॿिए कंहिं सयारे तां आया हो, पोइ हिते अची तव्हां माना इहे कपिड़ा ई पाता, इहे तव्हां कंठा कोलाबा पाता आहिनि, इहे छा कॾहिं वंदा? बसि जॾहिं खां वठी मां ही पाता माण्हू फ़क़ीर सम्झी करे ख़ैरात ॾियनि था, सभु कुझु पाण मिली थो वञे। ऐं हथ में पान बि आहे? बिल्कुलु। पान खाईंदा आहियो? वणंदो आहे? जॾहिं मां ठठे साइड लथुमि सभ खां पहिरियों मूंखे पान खारायो उन्हनि, हाणे मां आदी थी वियो पान जो। थोरनि ॾींहंनि खां पोइ गुटको खाइण शुरू कंदुमि। गुटको न खाइजांइ, गुटको तमामु ख़तरनाक आहे, पान बि नुक़सानकार आहे। पर मिठो पान आहे। ओके, इन सां गॾु गॾु असां वटि फर्स्ट कॉलर आहे, ॾिसो था कॉल कीअं असांखे जॉइन कयो। 1 फरवरी ऐं फर्स्ट डे आहे असांजे प्रोग्राम जो, ऐं फर्स्ट कॉल ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, कीअं आहियो? साईं ख़ैर ठीक ठाक। केरु आहे असां सां गॾु इवनिंग कलर्स में? सर मुश्ताक उमर, शहर काकड़ी का। मुश्ताक साहब छा हाल आहे, ख़ुशि आहियो? सर ख़ैर दुआ आहे, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ख़ैर आहे? जी जी ख़ैर ठीक ठाक। अॼु असां वटि महिमान आहे पीके सिंधी। जी जी सर, पीके जेको आहे ॿुधो आहे त आवाज़ में सुञाणे थो वञे, असांखे छा प्रॉब्लम आहे? हा साईं, प्रॉब्लम तव्हां ॿुधाईंदो त तव्हांजो कहिड़ो प्रॉब्लम आहे उहो सॉल्व कंदो। पीके अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो तव्हां साईं? ॿियो ख़ैर आहे? हा ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो पीके? बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहियां, टन बिल्कुलु ठीकु आहे। पानी खायो? तातली ॾिठो आहे कॾहिं? तातली शहर? हा साईं। तव्हां तातली शहर ॾिठो आहे? जी जॾहिं मां मथां गुज़रां पियो गोले खां उतो मां ॾिठो हुयो तव्हां शहर, ज़बरदस्त हुयो, ख़ूबसूरत शहर हुयो। पर तव्हां उस ते वेही छा कयो पिया इहो ॿुधाए नथो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। अच्छा, हाणे तव्हांखे पंहिंजी आवाज़ ॿुधाई, तव्हां ॿुधायो त उन्हनि चयो त मूंसां कहिड़ो मसलो आहे। हिन सां हिकिड़ो प्रॉब्लम आहे, हीउ जेको वञे थो न व्यंजन त सॼो पुसी थो वञे। पोइ ज़ाहिर आहे हर कोई जेको व्यंजन सॼो पुसी वेंदो। इहो प्रॉब्लम आहे। मतिलबु तव्हां एॾे सिंध में ई तव्हां छो आयो? जेको बि माना ॿाहिरां अचे थो सिंध में ई अचे थो, रहे थो, सिंध खे ई छो चूंडियो तव्हां? सिंध में लहणो आहे, सिंध में वेहणो आहे? दरअसल उतां असांजे ॻोल्हे था ही खितो नज़र अचे पियो, ख़ूबसूरत, जंहिंमें हर शइ हुई, जंहिंमें पेट्रोल, जंहिंमें गैस, ऐं पोइ बि हितो जा माण्हू महिरूम आहिनि। अलाए छो पढ़ाई ॻोल्हे वारा बि चवनि था हिते अचो न। मां त नौकरी लाइ आयुसि हिते। नौकरी करण आयो? परते खां? हुते नौकरी न मिली? ॿुधो हिते
जेको आहे जेको सिंधी सॾाईंदो उनखे नौकिरी मिलंदी त मां बि पीके सिंधी थी करे हिते लथुसि मुंहिंजी डिग्री खसे वियो अलाए कहिड़ो बेवकूफ़ चरियो कंहिं चयो त हिते तव्हांखे नौकिरी मुफ़्त में मिलंदी हिते पैसनि ते ॾींदा आहिनि हुकुमरान नौकिरी भले पैसनि ते ॾियनि पर डिग्री त न खसे न मुंहिंजी पैसा काॾो आणींदे तूं पिनंदे या सभु पैसा पूरा करने जा हा हाणे माण्हू अहिड़ो मुंहिंजो हुलियो ॾिसी करे सभु ख़ैरात ॾियनि था ओके असां वटि सेकंड कॉलर ॾिसंदा कंहिं असांखे जॉइन कयो आहे हो तव्हांखे पुछंदा त उनजी प्रॉब्लम छा आहे त तव्हां उनखे ॿुधाइजो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मंजूर अली प्यारो अब्बासी सलाम शायर उस्ताद हज़ारो खान मुजाहिद अब्बासी अदा अदी अदा बाबू खुश आयो अल्हम्दुलिल्लाह खैर ठीक ठाक पीके सिंधी असां वटि वेठो आहे साईं प्यारो अब्बासी साहब हाँ सर छा ॻाल्हाइण चाहींदो छा पुछणु चाहींदुसि हेलो पीके साहब साईं कहिड़ा खुश आयो ॿियो ख़ैरात साईं हेलो ख़ुशि आहियो हा दुआ दुआ सर असांजा घर जा मसइला आहिनि वॾा वॾा बिजली कोन्हे का असांखे गैस कोन्हे का घर में मतिलबु घरवारी जो किरोध आहे बिजली छो न आहे बाबा मुंहिंजे हथ में बिजली न आहे इहो त साईं प्यारो अब्बासी साहब तक़रीबन सिंध जे हर घर सां मसइलो आहे हाणे तव्हांजो नओं मसइलो त न आहे पोइ बि को हल पुछूं था पीके सिंधी साहब थैंक यू सो मच फॉर कॉलिंग उन्हनि जो ॻाल्हि आहे। बिजली न हर आहे घर जो मसइलो इहो ई आहे तक़रीबन घर में उन्हनि जी वाइफ उन्हनि खे तंग करे रही आहे वॾी ॻाल्हि आहे जंहिं मां क्वार्टर में रहां थो उते त 3 महीना खां बिजली कोन्हे मां हिन मसइलो कीअं ॿुधायां अच्छा जॾहिं तव्हां न खोले त मतिलबु हे सभु शयूं मतिलबु जीअं पेट्रोल थी वियो गैस थी वई बिजली थी वई उते न सभु शयुनि जी ज़रूरत पवंदी तव्हांखे असां वटि हर शइ जेकी आहे न उते रोशनी थींदी आहे रोशनी ते थींदी आहे बिल्कुलु सिज जी रोशनी ते सोलर एनर्जी ते बिल्कुलु असां जेके ॾिसंदा आहियूं न उन सभु कुझु पढ़ी वठंदा आहियूं अच्छा मां तोखे ॾिठो न हा हा सभु कुझु पढ़ी वरितो सभु कुझु पढ़ी वठो छा पढ़व तुंहिंजे मन में छा आहे चाहे न अच्छा ॿुधायो हा अच्छा बिजलीअ जो वाक़ई वॾो मसइलो हले थो असां वटि हे जेके तो नक सिमरायो आहे न इहो तव्हांखे हुन सिमरायो आहे हुन सिमरायो आहे न न न न तव्हां ग़लति था पढ़ो इहो बिल्कुलु सही आहे उहे तव्हांखे हाणे जेको आहे अनकरीब हो बि पढ़ाइण वारा आहिनि न कोको अच्छा ऐं ॿियो 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 कुझु ख़बर ई न आहे ओके राइट नाउ बड़े धुका थो हा असां वक़्तु हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सॉरी हिकु गाने वक़्तु थियो आहे हलंदासीं ख़ूबसूरत कलाम की तरफ एंजॉय दिस ट्रैक खूबसूरत कलाम आई होप त तव्हां एंजॉय कयो हूंदो पर राइट ना वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वठंदा ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थींदा असां वटि आहे सिंधी पीके उन खां तव्हां कुझु सवाल बि करणु चाहियो करे सघो था पर हाणे नंढी ब्रेक खपे सो हवा गाॾी कोन्हे पोइ बि ब्रेक हा हा कयो जी वेलकम बैक नाज़रीन इवनिंग कलर्स में ॿीहर भलीकार ऐं असां वटि अॼु पीके सिंधी साहब मौजूदु आहे जेको मुख़्तलिफ़ पंहिंजा मसइला ॿुधाए थो ऐं जेके असां वटि मसइला आहिनि ख़ासि करे सिंध में बेरोज़गारी जो मसइलो आहे असां वटि तालीम जो मसइलो आहे सिहत जो मसइलो आहे इन्हनि जे बारे में हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था साईं इहो कीअं पोइ मसइलो हल थींदो बिजलीअ जो ख़ासि करे जेको बहरान आहे ऐं लतीफ़ मयसर साहिबु जीअं त GM आहे के इलेक्ट्रिक जो उहो त असांजो चवणु नथो वठे तव्हां चयोसि को तव्हां चवणु वठे त असांखे PMT ॾे का हिकु साईं साईं जल्दी में जल्दी PMT ॾियो न त हे कोयले जहिड़ा त थिया आहिनि ईअं न थिए जिन्हनि खे बाहि बि लॻी वञे सड़ी वञनि जो गर्मियूं अचनि थियूं मथां गर्मी अचे थी ज़ाहिर आहे अच्छा ही छा आहे तव्हांजे हथ में ही लॻे थो फोन बि आहिनि हुतां सिग्नल आहे छा हुते जी हा ही टेप रिकॉर्डर आहे टेप रिकॉर्डर आहे हा जेके आवाज़ छा रिकॉर्ड कंदा आहियो हुते हिते मां सभु आवाज़ रिकॉर्ड कंदो आहियां सभई जेके बि साज़ आहिनि आवाज़ सॼे फनकार ही जेको आहे मां पंहिंजी आंटी सां ॻाल्हाईंदो मथे ख़ाला सां हिते सिग्नल कैच थींदा हा बिल्कुलु हाणे ॻाल्हायां हा ॻाल्हायो हेलो हेलो ख़ाला ठीकु അവൾക്ക് ടാറ്റൂനെ വെക്കണ കാല അവർ അവൾക്ക് ചിരിഞ്ഞ എണ്ണി കല്യാണം കെട്ടിയാണ് അവൾക്ക് ചെക്കുടി കാല അവിടെ हाणे कलवणे इहा कहिड़ी ॿोली था ॻाल्हायो ये छा हो कुछ समझ में ना आयो ओकरे में कटिजो टच हां पर पीके सिंधी साहब तव्हां लाइव बि ॻाल्हाए सघो था सैटेलाइट चैनल आहे असांजो थी सघे थो उते बि हलंदो हुजे चैनल तव्हांजे सयारे ते असां वटि हाणे ॿई थी आहे न अच्छा मूंखे सम्झ में कुझु न आयो पर मां तव्हांखे ज़रूरु पुछंदमि तव्हां छा ॻाल्हायो पंहिंजी आंटी सां पर असां वठंदासीं हिकु कॉल हुन खां पोइ असां तव्हां सां ॻाल्हायूं था जी कॉल वठूं था अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम सलाम अब्दुल जब्बार मोहम्मदानी कंदा कोड़ खां साईं जी साईं छा हाल आहे ख़ुशि आहियो मोहम्मदानी साहब खैर साईं खैर बाजी सारा ख़ुशि आहे जी अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक आहियां दा तव्हां साम्हूं आहियां पीके सां ॻाल्हाईंदासीं जी जी ॻाल्हायो जिते असांजे ॻोठ जेका ज़मीन आहे उहा जेका तीअं बंजर लॻी पिया पाणी जो को मसइलो आहे इहो को महिरबानी करे हल कढी ॾे
जी साईं हल ॿुधाए थो तव्हांखे साईं। पीके सिंधी साहब जब्बार साहब तव्हांखे थैंक यू सो मच फॉर कॉलिंग मामदानी साहब खे हल ॿुधायां थो 2010 में ॿोॾ आई अञा हुते ज़मीन साई न आहे थी छा मूंखे की ख़बर पई 2010 में ॿोॾ आई अच्छा माण्हू तव्हां खां मसला हल करण छो थो पुछे मतलब तव्हां मसला हल करण आया हुते मतिलबु असां मथे घुमंदा आहियूं न हा हा सयारे ते माण्हू खे इहा ख़बर आहे त इहो जादूगर हूंदो पर ईअं न आहे असांजा पंहिंजा बि घणा मसला आहिनि बाज़ार घणा मसला मां पाण त नौकिरी लाइ हिते आयुमि हिते नौकिरी पैसा न मिले पई हा पोइ छा सोचा वराए वेंदो पंहिंजे कॉलेज ते मां वेंदुमि पर मुंहिंजी डिग्री ते नंबर लिखियल हुयो न असांजे सयारे जो उहो हाणे मिले चलो नथी असां चऊं था तव्हांखे पंहिंजी डिग्री मिली वञे जेके बि तव्हां खणी विया आहिनि पर असां वटि कॉल आहे ॾिसूं था कंहिं संग जॉइन कयो आहे जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सराबा छा हाल आहे साईं ख़ैर ठीकु ठाक केरु आहे असां सां गॾु फिदा फिदा साहब छा हाल आहे ख़ुशि आहियो अल्लाह जा करम तव्हां ॿुधायो तव्हांजी पूरी टीम कीअं आहे जी पूरी टीम बिल्कुलु ठीकु ठाक लॻी पई आहे ऐं असां वटि पीके सिंधी मौजूदु आहे ॻाल्हायो हुननि सां शहदाद कोट खां कॉल आहे साईं सलाम वालेकुम साईं हेलो सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम ॿियो ख़ैर साईं ख़ुशि आहियो अल्लाह जा करम तव्हां ॿुधायो साईं ॿियो ख़ैर साईं साईं हिन दुनिया ऐं हुन दुनिया में कहिड़ा फ़र्क़ु आहिनि साईं वॾो फ़र्क़ु आहे साईं हिते त ॾाढो हा हा कहिड़ो फ़र्क़ु आहे पुछे त तव्हां फ़र्क़ु ओके आहे। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग वॾी महिरबानी हिन दुनिया में हुन दुनिया में चवंदा कहिड़ो हुन दुनिया फ़र्क़ु मतिलबु तव्हां जंहिं सयारे खां आया हा वॾो फ़र्क़ु आहे असां हुते हिक ॿिए खे ॾिसी करे सभु कुझु पढ़ी वेंदा आहियूं जेको ॻाल्हाईंदो आहे सम्झी वेंदा आहियूं अच्छा हिते इंसाननि खे पढ़णु मुश्किल आहे न हिते ॾाढो मुश्किल आहे इंसान हिते अंदर में वियो आहे ॿाहिरों वियो आहे ईअं जेको शारदेव जो शहर आहे न अंदर कारो कां ॿाहिरि ॿोली हंज जी वाह वाह माना शाह लतीफ़ जो रिसालो बि पढ़ियो आहे छा तव्हां? हा अच्छा मां ॾिसी वरितो आहे सॼो सॼी सिंध घुमी अथव सॼी सिंध घुमी आहे ओके मां ॾिसूं था त हो बि ॿुधो आहे सारी सिंध पीरीअ जो पाछो ओके काफ़ी नॉलेज आहे तव्हां वटि ओके असां कॉल कॉल ते ॾिसूं था आहे केरु अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भाऊ मां जिरड़ी शाह ॻाल्हायां थो उर्फ़ शबीर शाह जेको आहे शारजा मां तव्हांजो प्रोग्राम रोड ॾिसंदा आहियूं अॼु मूंखे ॿियो महीनो अमृतसर कॉल लॻी आहे ॾाढो ख़ुशि ओह, इंसान आहियां शाहजहां महिरबानी साईं शारजा खां तव्हांजी कॉल आई आहे नालो छा ॿुधायो साईं तव्हां साईं जिरड़ी शाह उर्फ़ शबीर शाह मूंखे जिरड़ी शाह सॾींदा आहिनि पर मुंहिंजो असुली नालो शबीर शाह आहे जिरड़ी शाह लाइ मशहूरु आहियां मां बि हिन भाऊ वांगुरु मज़ा ई आहियां ॾाढो तव्हांखे अच्छा अच्छा साईं। मां सम्झमि शायदि शारजा खां साईं ख़ुर्शीद शाह फोन कई आहे साईं जी जी तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जेको आहे मूंखे एॾी ख़ुशी थी आहे तव्हां नंबर लॻवा था सोचे बि नथा सघो कसम आहे ख़ुदा जो वाह वाह माना ख़ुशीअ में मापो ई कोन था न तव्हां वॾी ख़ुशी थी आहे जो मूंखे हर शइ विसरी वई आहे यकीन कयो त मूंखे एॾी ख़ुशी थी आहे ॿिनि महीननि में मुंहिंजो अॼु नंबर लॻो आहे वाह वाह माना तव्हांजो नंबर लॻो ईअं सम्झो तव्हां इनामी बांड जो नंबर लॻी वियो ॼण तव्हां बांड निकितो साईं बांड कसम आहे ख़ुदा जो मूंखे एॾी ख़ुशी थी आहे जो मां पंहिंजे सॼे दोस्तनि खे अज़ीज़नि खे मिटनि माइटनि खे ॿुधाईंदुमि त ज़रूरु हिकु प्रोग्राम ॾिसिजो मुंहिंजो नंबर लॻो अथव मां पंहिंजो नालो कयो तमाम अच्छा साईं तव्हां शबीर शाह साहब तव्हां पाण चयो त मां पाण मज़ाहिया माण्हू आहियां हा छा कुझु ॿुधाइण चाहींदो असांखे या पीके सिंधी खां कुझु पुछणु चाहींदो जेको असां महिमान आहे साईं भाऊ साईं कहिड़ा हाल आहिनि? साईं खां इहो पुछा करणु चाहींदुसि त भाऊ जॾहिं आसमान ते मां भाऊ जी फिल्म ॾिठी आहे जंहिं महिल बींदो आहे त छोकिरीअ जे लाइ बैटरियूं खणी ईंदा हुते ॾिसण लाइ जॾहिं हिन जे मुल्क में हेतिरी मथे तरक़ी आहे हा हा त भाऊ इहे सेल शो खणी ईंदो आहे जेको केसर ॿुधण लाइ मूंखे जेको आहे इबरत हुजे हिनखे एॾियूं शक्तियूं साईं। हूंदियूं जो इंसान जा हथ मिलाए हा ठीकु आहे साईं। ऐं जेको आहे हर शइ दिलि जी ख़ुशी जांच कंदो आहे हर शइ कंदो आहे मां इहो सवाल आहे त भाऊ खे इहो ॿुधायो तव्हां एतिरियूं बैटरियूं खणी अचो तव्हांजे मुल्क में एतिरी तरक़ी आहे माना बिजली सिर्फ़ु न आहे जी 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 ठीकु आहे ओके थैंक यू सो वॾी मच महिरबानी साईं शाह साहब तव्हां कॉल कई शारजा फर्स्ट खां टाइम तव्हां असांजे सही पियो चए माना तव्हां वटि बि उते बिजली कोन्हे जो हितां बैटरी सेल खयूं पिया साईं मसइलो इहो आहे जो हिते वारी जेको टेपूं आहिनि न शादियूं निभागी उते उते बि न हलंदियूं आहिनि हिते लोकल ठहियल आहिनि न उते न हलंदियूं आहिनि इन जे लाइ मां सेल खई हुयमि साईं भाऊ शारजा वारा इन जे लाइ ऐं ॿियो वरी बकरियूं ऐं रिढूं उते हिन जो चाचो छॾे वियो छा बकरियूं रिढूं उते काथे वयूं उनजी आवाज़ मूंखे रिकॉर्ड करणा हुया न भला साईं असां वटि तालीम जो मसइलो आहे ॾाढो हम्म। उहो कीअं हल थींदो स्कूल जेको आहे सो बंदि पिया आहिनि उन वाड़ा लॻा पिया आहिनि उन्हनि स्कूलनि में माल ॿधो पियो आहे इहे ॾिठो सिंध जो घुमियो पूरी स्कूल ॾिठो बंदि पिया हुआ। साईं वॾा वॾा स्कूल बंदि हुया हर को माण्हू मां त हर ते पहुची वियुमि जॾहिं मथो लहां पियो मां ॾिसां पियो हर कंहिं माण्हू खे हिकिड़ी का लोटो आहे हथ में आहे ऐं स्कूल मां निकिरंदा था अचनि अलाए छा लाइ वञनि पिया ओहो मां हर ते पहुची वियुमि स्कूल ते किताब हूंदा न लोटो छा जे लाइ आहे हा लोटो लोटो मूंखे आणे ॾे मुंहिंजो मूंखे आणे ॾे इहो गानो ॿुधो आहे हा ॿुधो आहे स्कूल में ईअं निकिरनि पिया हा, मां चयो हा। किताब कोन्हनि हे छा आहे अरे तव्हांजो उते स्कूल आहे गोल किताब कीअं थी वियो तव्हां हुते पढ़ंदा आहियो पंहिंजे हा। सयारे ते स्कूल आहिनि तव्हां हा आहिनि हा आहिनि ओके असां वटि कॉल असां आहे ईअं पढ़ंदा आहियूं कीअं? किताब खे ॾिठो सॼो
किताब मेमोरी में अची वियो मतलब पढ़ण जी ज़रूरत ई न आहे ज़रूरत हिकिड़ो आहे। किताब खणंदो हुन में सभु कुझु तव्हां रीड करे वठंदो मां हाणे सम्झी सघां थो तव्हांजे मन में छा आहे हुन जे मन में छा आहे हुनखे ॿुधायो हाणे मुंहिंजे मन में आहे त मां कॉल वठां जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा कहिड़ा हाल आहिनि साईं ख़ैर ठीकु ठाक केरु आहे असां सां गॾु अदा शहर अठड़ ज़िले नवाज़ शाह खां रियाज़ रिंद रियाज़ रिंद साहब असां वटि पीके सिंधी साहब मौजूदु आहे छा ॻाल्हाइणु चाहींदो हुननि सां सर पीके साहब सां तो कचहरी करणो आहे जी कचहरी कयो जी साईं पीके साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं वालेकुम सलाम ख़ुशि आहियो साईं कहिड़ा हाल आहिनि ॿियो ख़ैर साईं सर इहे असांजे सूबे सिंध ज़िले नवाज़ शाह बेरोज़गारी तमामु वधी वियो आहे नवाब शाह में बेरोज़गारी वधी वियो आहे ख़ुदा जा बंदा इन जो को हल तव्हां कढो को कोशिशि कयो त असां बेरोज़गारी ख़तमु थिए कुझु नौकरियूं मिलनि कुझु अमन अमान थिए जी साईं जी मूंखे वॾी त हाणे महिरबानी साईं तव्हां कॉल कई नवाब शाह में साईं बेरोज़गारी मूंखे त वापसि वञणु घुरिजे मूंखे त वापसि वञणु घुरिजे उतां जो प्रेसिडेंट 5 साल रहियो ऐं हिन वक़्तु बि सम्झो वज़ीर आला उतां जो आहे उते बेरोज़गारी वज़ीर आला किथां आहे उतां जो वज़ीर आला ख़ैरपुर जो सम्झ मूंखे सॼी ख़बर आहे मां मेमोरी सॼी पढ़ी आहे मूंखे सॼी ख़बर आहे तो ख़बर न आहे तूं ॼटा चरिया बेवकूफ़ न मतिलबु पोइ बि चए थो इन बावजूद बि उते बेरोज़गारी आहे वॾी ॻाल्हि आहे पोइ हिकिड़ो इहो बेरोज़गार हूंदो बाक़ी सभिनी खे नौकरियूं अच्छा तव्हांखे जो न मिली नौकरी हिते कंहिं मिनिस्टर सां मिलियो हा साईं सभिनी सां मिलियुमि कंहिंसां कंहिंसां ख़ुशी सां मिलियुमि उन मूंखे प्यार में ईअं चमाटाणी बाबला का ॻाल्हि कोन्हे हिते मूंसां गॾु वेह तोखे मां नौकरी ॾींदुमि ज़रूरु ॾींदुमि सभई माण्हू मूंखे चुमड़ी आहे तोसां ख़ुशी सां एॾो प्यार थो करे असां बि नौकरी वठी ॾे मां चयो किनो मूंखे छॾियो पहिरियों मूंखे त नौकरी ॾे साईं ख़ुशी शाह त हाणे अपोज़िशन लीडर आहे उहो त मतिलबु शेडो प्राइम मिनिस्टर आहे वॾी ॻाल्हि आहे वॾो प्यारो माण्हू वॾो कदा हुनजो उन में न ॾिनी बुस्की कपिड़ा पाईंदा अहिड़ा अच्छा वॾो तव्हां तूं बि किथे हुनजा लखन त न आहिनि पता तव्हां तुंहिंजे साम्हूं एतिरा लॻंदा हूंदो मां त नंढो लॻा ओके शॉट कॉल आहे कॉल ॾिसूं था केरु अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सोराब सुमर साहब बरकत अली गुड्डू खां साईं बरकत अली गुड्डू खां जी मुंहिंजा साईं जी साईं छा हाल आहे ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह जी मालिक जा लख सां तव्हां ख़ुशि आहियो जी बिल्कुलु ठीकु ठाक प्रोग्राम ॾिसो पिया असां इवनिंग कलर्स बिल्कुलु ॾिसूं था तव्हांजो प्रोग्राम अॼु जी। पीके सिंधी आयो आहे पीके सिंधी आयो आहे अॼु असां वटि महिमान थी करे छा ॻाल्हाइणु चाहींदो हुननि सां जी साईं कहिड़ा हाल आहिनि साईं पीके साहब खां कुझु सवाल पुछूं था जी 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 पुछो साईं हा पीके साहब हिन सां वटि हिकु बिजली जो ॻोड़ान आहे जी जी साईं कराड़ी में बिजली कोन्हे शहरनि में किथे बि कोन्हे जी। वरी बिल एतिरा अचनि था पिया हिननि जो त हल ॿुधायो इहो घणा बिल त अचनि? सम्झायो यार तव्हां बिजली बि नथा ॾियो बिल बि अहिड़ा भरे ॾियो था पिया जी, त ख़ुदा जो ख़ौफ़ कयो ठीकु आहे साईं ठीकु आहे जी साईं जी बरकत साहब तव्हां ॿुधायूं था वॾी ॻाल्हि आहे कहिड़े इलाइक़े जो हुयो गुड्डू खां गुड्डू खां कॉल हाणे मूंखे त पंहिंजे पाण खे धकाइणु घुरिजे मूंखे त पंहिंजे पाण खे मारणु घुरिजे ख़ुदकुशी करणु घुरिजे छो? जिते बिजली ठहे थी हा। उते माण्हू खे बिजली कोन्हे गुड्डू इहो ते ई त थर्मल ॾिसो न। पावर आहे। गुड्डू थर्मल पावर बाक़ी भाई सयार ते लॻल आहे छा उन्हनि खे बिजली कोन्हे बिजली जो बोरान बि आहे ॻरा बिल बि अचनि था बिल घणो पियो अचे इहो त मसलो आहे पर बिल घणो पियो अचे उन्हनि जो बिल अचे पियो हिकिड़ी तरकीब ॿुधायां थो कुंडो वारो इहो तरकीब त ॿुधायो तव्हां चोरी चोरी था ॿुधायो इहा त माण्हुनि खे पकड़ाईंदी ये चोरी करणु त सही ॻाल्हि न आहे मसलो छा आहे जिते ईअं हुजे त ईअं कयो लेकिन जीअं तव्हां- चवंदा आहिनि लतिर सां चक्कर पुॼे ग़लति एडवाइस था ॾियो माण्हुनि खे ग़लति आहे जी हा कॉल असां वटि कॉल आहे अस्सलाम वालेकुम वॾी ॻाल्हि आहे वालेकुम लोड़ियो सलाम लोड़ियो साईं ख़ैर ठीकु ठाक केरु आहे असां गॾु इवनिंग कलर्स में सर ज़ुल्फ़कार शंबानी तालको नारो तालके नारे खां ज़ुल्फ़कार शंबाणी वीडो ॻोठ वीडो फ़कीर शंबानी खां साईं माशाल्लाह मां एड्रेस ॿुधाए छॾियो साईं बाक़ाइदे असां पहुची वेंदासीं हुते साईं बिल्कुलु बिल्कुलु साईं। प्रोग्राम वीआईपी थो हले जी साईं, जी कहिड़ा हाल आहिनि साईं ख़ुशि आहियो ख़ैर थींदो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम एड्रेस पूरी मिली वई आहे मां ख़त लिखंदुमि तव्हां ॾे बिल्कुलु 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 ॿियो ख़ैर आहे ॿियो ख़ैर आहे ख़ुशि आहियो तव्हां हा साईं स्कूल ॿार पढ़ंदा आहिनि हाणे मसलो ॿुधायो मसलो छे तो स्कूल में ॿार पढ़ंदा आहिनि स्कूल ॿार पढ़ंदा आहिनि बिल्डिंग न आहे कखाणो जी जी ठीकु आहे साईं ठीकु अच्छा आहे थैंक यू सो मच फॉर कॉलिंग मां पुछियो बि न स्कूल में ॿार पढ़ंदा आहिनि मां कोई हिकिड़ो टीचर लॻल आहे हुते उहो चवंदा स्कूल में ॿार छो पढ़ंदा छो पढ़ंदा आहिनि? वॾी ॻाल्हि आहे अच्छा इहो हेलमेट छो पातो अथव मोटरसाइकिल त तव्हां वटि आहे कोन घुमो पंधु था साईं मसलो इहो आहे वरी पाबंदी लॻी वई आहे हिते हा जेको माण्हू मोटरसाइकिल ते घुमे थो उहो भली हेलमेट न पाए जेको पंधु घुमे थो हे उहो सेफ्टी हेलमेट न पाए मतलब कोई धक्का खाणे हा मां घुमां थो मथो माण्हू फ्लैट में बीह करे पत्थर उछलाइनि था ओके हाणे वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वठूं था हिकु ब्रेक तव्हां कुझु ॻाल्हायो पंहिंजी आंटी सां मां पुछी न सघां ब्रेक खां वापसि था अचो पर हुनखे पुछो हुननि छा ॻाल्हायो सो हैव अ ब्रेक इवनिंग कलर्स में ॿीहर भलीकार नाज़रीन धड़ाधड़ कॉल्स अचनि पियूं ऐं तार गरम थी वई आहे वरी एतिरियूं कॉल्स अचनि पियूं ऐं इहे पीके सिंधी जे लाइ कॉल्स आहिनि ऐं उन्हनि सां माण्हू ॻाल्हाइण चाहिनि था आज घूम में किया आवाज भी आंटी बोल आंटी को लेवल जी आबू लोग की नहीं कल तो में हां
टड़िक ई छा पिया ॻाल्हायो हाणे त ॿुधायो छा कहिड़ी ट्रांसलेट word करे में? ॿुधायो हा। तर्जुमो करे असांजे व्यूअर्स ॿुधनि मूंखे बि सम्झ में नथो अचे मां आंटी सां ॻाल्हायां पियो हा हा मुंहिंजो हिते किरायो खुटी वियो आहे हाणे त माण्हू जेब में मुंहिंजी कटनि था मूंखे वापसि घुरायो किरायो अच्छा। खुटी वियो किरायो खुटी वियो त किरायो वञण ॾियो लाइ किरायो खपे काल हाँ। ते ॾिसूं था केरु आहे ओके। त पोइ तव्हां किरायो मसलो हल कयूं था अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम हाल आहे जी ख़ैर ठीकु ठाक केरु आहे असां गॾु इवनिंग कलर्स में सर सरियो थी ॻाल्हायां लाड़काणी खां लाड़काणे खां सहर शहर जी शहर थी ॻाल्हायां ठीकु आहियो जी जी बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां ॿुधायो अल्लाह जी शुक्र आहे तव्हां ॿुधायो भाई सारा ठीकु आहे जी जी भाई सारा ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह शहर भाजी सारा खे हिकिड़ो मैसेज ॾियणो हुयो त जीअं तव्हां हाणे अॼु ड्रेसिंग करे आहियो न माशाल्लाह ईअं ई करे ईंदा कयो ॾाढा सुठा लॻंदा आहियो अच्छा तव्हां नेक्स्ट वीक बि ईअं ई चयो हुयो त माशाल्लाह ॾाढा ड्रेस में हिन में प्यारा था लॻो ईअं ई ड्रेसिंग कंदा कयो माशाल्लाह ॾाढा सुठा था लॻो अच्छा थैंक यू सो मच तव्हां मूंखे एडवाइस ॾिनी आहे अगरि तव्हांखे ड्रेसिंग पसंदि आहे त मां कोशिशि कंदसि त पंहिंजे शो में अहिड़ी ड्रेसिंग कयां ऐं तव्हां असांजो शो ॾिसी रहिया आहियो जी जी अल्हम्दुलिल्लाह अॼु पीके साहब आयो आहे हा पीके सिंधी आयो आहे ॻाल्हाइणो आहे हा जी ॻाल्हायो कहिड़ा हाल थी ख़ुशि आई हाल वाला बबुआ ख़ैर आहे क्या कैसीन थे हाँ खैर है खैर तव्हां ख़ुशि आहियो जो खरा ठीक अल्हम्दुलिल्लाह हाँ लाड़काना में तो प्लाट ही नहीं मिल रहे हैं ऊपर है क्या प्लाट कहा बोले हमरे गोलवा में ऊपर है सस्ते प्लाट तो हमें भी बुला लो हमरे गोलवा में पूरे प्लाट बुक हो गए हैं जी हाँ हिकिड़ो प्लाट मत हुजे शहर ला ठीक है जी ठीक है चवां थी मत हिकिड़ो प्लाट हुजे तव्हां ला जी बाबा करवा देते हैं प्लाट लाड़काना ॾाढा महंगा प्लाट थी विया आहिनि अच्छा हाँ ओके ओके ठीक है थी वेंदो सर सूर्य जे लाइ हिकिड़ो प्लाट जेको आहे न एडवांस में अरेंज करे छॾ अच्छा ओके। ठीक आहे ओके थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सर तव्हां असांखे लड़काणे में जॉइन कई कॉल कंदा रहियो सर ऐं- पीके इन छोकिरी जे मन में जेको हले पियो न उहो ॿुधायो न उनजे मन में इहो हले पियो त उते प्लाट वठी करे मां उते को जेको आहे उहो खोलियां छा हो पंहिंजो ड्रेसिंग वारो मेकअप वारो ब्यूटी पार्लर ब्यूटी पार्लर ड्रेसिंग हाँ। और मेकअप वारो अच्छा तव्हां प्लाट लाइ चई बि तव्हां लाइ स्टेट एजेंसी जो कमु कंदा आहियो हले लॻे थो तव्हां ॾिठो हूंदे मत काथे थी सघे थो थी थो सघे अगरि मूं जहिड़ो माण्हू लाड़काणे में हुजे जंहिंजी स्टेट एजेंसी हुजे भला अॻे दौरे हुकूमत में अब्दुल हक भुरट साहब हुयो एंटी करप्शन जो मिनिस्टर हुयो उन सां मिलियो वॾो प्यारो माण्हू हुयो मां जॾहिं मथो ॾियां पियो हेठि सुतो पियो हुयो बेड ते मूंखे चई हाय पी के मां चयो साईं मां अचां थो नौकिरी लाइ हेॾे न अच हिते 35 भंगी जूं नौकिरियूं आहिनि हेॾे काहे थो अची उहा ई वठी छॾियो सा हिकिड़ी उहे भली हुई पंहिंजो नालो खयां सुपरमैन 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 सुपर यकदमि माना हिकिड़े गटर में गिरा ॿिए गटर में निकिरी सुपरमैन सुपरमैन ओके उहा बि न मिली तव्हांखे उहा बि न मिली हुन जा 2 लख रुपया अथव ओह असां कॉल आहे जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु आहे असां सां गॾु इवनिंग कलर्स में अब्दुल सत्तार ममदानी कंदा कोट खां वाह अब्दुल सत्तार मोमदानी कंदकोट खां छा हाल आहे ख़ुशि आहियो ख़ैर अमन फर्स्ट क्लास पंहिंजो रोज़ा ख़ैर तबियत हेॾे सही आहे कंदकोट ॾे अमुन अमान लॻो पियासीं रमन अमन लॻो पिया ख़ैर करियो जी, अमुन अमान न आहे त पोइ पीके सिंधीअ खे मोकिलियो होॾे अची को अमुन कराए हा उहे मस्त हाल थो करे जी ॻाल्हायो साईं कहिड़ा हाल ख़ुशि आहियो ऐं ख़ैर लॻो पियो अमन अमान हिकिड़ी ॻाल्हि सम्झो तव्हां इहो कयो रुकेश कयो जी 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 पर असांजी सेठ पगार नथो वधाए छाजे करे सेठ पगार नथो ठीकु आहे छाजे करे नथो वधाए चलो असां तव्हांखे पुछी ॿुधायूं था तव्हां सेठ तव्हांजो पगार छो नथो वधाए वजह छा आहे हे हफ़्ते में 4 ॾींहं पाण वेंदो आहे ड्यूटी ते ज़ाहिर आहे पगार कीअं वधाईंदो अच्छा इहा वजह आहे इहा वजह आहे अच्छा तकरीबन ईअं थींदो आहे न त छुटियूं करण जेके पगार कटी छॾंदा आहिनि पीके सिंधी साहब आलमी मार्केट में पेट्रोल एतिरो किरी पियो आहे असां वटि सिर्फ़ु 5 रुपया अॼु घटि कया अथऊं इन जो को हल आहे हा इन जो हल इहो आहे इंशाल्लाह हाणे जल्दी 40 रुपया थी वेंदो लीटर। लीटर हा तव्हां चओ था मां पक्का मेमोरी वज़ीर आज़म साहब जी पढ़ी वरिती आहे मेमोरी वज़ीर पई साहब रहती आहे तमामु ज़बरदस्त आहे अच्छा ॿियो छा छा सस्तो मतलब थींदो ॿियो आलू हाणे 4 रुपया किलो थी वेंदा 4 4 रुपया तव्हां कंदो कहिड़ी ॻाल्हि था कयो वज़ीर आज़म साहब बि चयो त 5 रुपया किलो था मिलनि पटाटा मां हुनजो मन पढ़ी वरितो आहे वज़ीर साहब मन जो जेको आहे न सुठो आहे नरम आहे सभ खां पहिरियां त पेट्रोल सभ खां सस्तो थिए त सभ खां महांगो आहे असां सस्तो वटि थी कॉल वियो? आहे काल ते ॾिसो ॾिसो था केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सुरावा छा हाल आहिनि साईं ख़ैर ठीकु ठाक केरु आहे असां सां गॾु इवनिंग कलर्स में ऐं नूर संदायो ॻाल्हाईंदो करमपुर बिजाराणी ख़ुशि आहियो नूर हसन करमपुर बिजाराणी खां मीर हज़ार खान बिजाराणी जे ॻोठ खां जी मेरा हज़ार साल बिजाराणी गोश्त अॼु सारा ख़ुशि आहे जी जी बिल्कुलु जी ठीकु जी ठाक अदा अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां तव्हां ॿाहिरि जी दुआऊं जी शो ॾिसी रहिया पीके आहियो सिंधी साहब मिनिस्टर जे ॻोठ खां कॉल आई आहे हा मिरादार खान बिजानी तमामु बहितरीन माण्हू आहे उहो वज़ीर आहे जेके का वज़ारत बि कोन्हे पहिरियां वज़ारत हुयसि असां कागज़ ॾिनासीं चई ॾींदोमांव पाण बि नौकिरी सां लही वियो कॉलर सां छा साईं ॻाल्हाईंदो कहिड़ा हाल ख़ुशि आहियो
ख़ुशि तव्हां ख़ुशि आहे तव्हां हिकिड़ो सुवाल कंदासीं जी 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 कयो सवाल। तव्हांखे ड्यूटी न आहे पोइ इहो छो पाए अची वेठा आहियो भला आसमान तो लही आहियो नौकरी जे लाइ आयो आहियां ॿियो छा कयां जी जी वॾी ओके, महिरबानी साईं तव्हां तव्हां कॉल मदद कई आहे कजो। सॼो इहो ई मसइलो आहे सभिनी सां बेरोज़गारी जो तक़रीबन ऐं हाणे हुकूमत पाण टेंशन में लॻी पई आहे वफ़ाक़ सां जो अॻे झेड़ो थो हले मथां तव्हां चओ था नौकरी ॾियो नौकरी ॾियो ॿियो मथे हिकिड़ो माण्हू वधो आहे न हुननि खे टेंशन तव्हां त पाण ॻोल्हे था हला वञो हाणे। ज़ाहिर मां ॻोल्हे वेंदुसि मूंखे पंहिंजो उहो त वापसि ॾियो न छा डिग्री वापसि ॾियो न मुंहिंजी डिग्री खई कीअं तव्हांजी डिग्री कंहिं खणी करे कोई मिनिस्टर थी वियो आहे हुन डिग्रीअ ते जाली ज़ाहिरा डिग्री की हुई ज़ाहिरा थी वियो हूंदो मथां डिग्री खणी आया बिल्कुलु मूंखे बदल हुई न गिची में उहा अच्छा मां असां ॿुधो डिग्री आहे में तव्हांखे गानो गाना ॾिसो। बि वणंदा आहिनि तव्हां त डांस बि कंदा आहियो हा गाना वणंदा आहिनि? वणंदा आहिनि न बिल्कुलु, असां गानो तव्हांखे हलायो गानो पोइ सुठो। ख़ूबसूरत ॿुधाईंदासीं तव्हां गाने खे एंजॉय कयो सो दोस्तों तव्हां बि ट्रैक खे एंजॉय कयो कार गानो ॿुधो तव्हां जी कंहिंजो आवाज़ हो मूंखे लॻे पियो मुंहिंजी मेमोरी कमु करे थी मंज़ूर सखिराणी जो मंज़ूर सखीराणी जी, जी। आवाज़ हो हा। कीअं लॻो तव्हांखे कला मंज़ूर सखीराणी बहितरीन। ख़ूबसूरत आवाज़ में बहितरीन। बहितरीन हो तमामु सुठो असांजी ख़ाला हुते मथे सयारे में मंज़ूर सखिराणी जो कलाम ॿुधी हिकिड़ी कैसेट खणी आई हैं? हा ॿुधंदी आहे मंज़ूर सखीराणी हा, कैसे ॿुधंदी खणी आहे। ॿुधंदी? हुनखे वणंदो हूंदो पहिरियां उहा लही आई न हिते अच्छा हा। मां बि लती आहे उन ते मूंखे मोकिलियो तव्हांखे मोकिलियो त वञी मंज़ूर सखीराणी कैसेट खणी मथे अचे न न हा। उते वञी करे नौकिरी वठि त नौकिरी वटि उहा वापसि आई न कैसेट खणी ओके जी दोस्तों ये ॻाल्हियूं कची रहियो असां कंटिन्यू आहिनि तव्हां बि असांखे जॉइन था करे सघो पर राइट नाउ वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था ब्रेक सो हैव अ ब्रेक जी नाज़रीन इवनिंग कलर्स में भलीकार ऐं जिन दोस्तनि हाणे हाणे असांखे जॉइन कयो आहे उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त असां वटि महिमान आहे पीके सिंधी साहिबु जेको कंहिं अणॼातल सयारे खां आयो आहे हिते आयो हो नौकिरी वठणु पर हिनखे नौकिरी त कोन मिली रहंदो हिनजी कोई डिग्री फुरे भॼी डिग्री वियो फुरी आहे वियो। हाणे डिग्री ॻोल्हींदो थो वठे ऐं तव्हां पोइ साईं पुलिस सां राब्तो न कयो पुलिस खां पुछो आहे न त असां मुंहिंजी वटि डिग्री किथे कॉल आहे सुराब काल वटि मां ॿुधायांव था पुलिस जो आहे? अच्छा पुलिस मूंखे पकड़ियो हुयो जी जी अस्सलाम वालेकुम अरे भाया हाँ भाया कौन है भाया पीके ही अची पिक्चर कहाँ बुलाए हो रे अरे कहाँ है भाई नकली बीके को क्यों बुलाया भाई हम तुमसे बात करूंगा तुम अरे क्या कर रहे है तू अरे हमरे से तू बात क्या करेगा तू अरे भाया हमका एक बार आने तो दो होॾां में साईं पीके अथव पर थोरो नंढी साइज़ में अरे पिकवा है क्या गोला में हूँ तुम हाँ। अभी दुनिया के गोले में हो तुम कौन से गोले में हो आओ। अरे तू तू कौन से गोलवा में है उहे पुट जो फोन कई आहे मूंखे और लॻे आंटी के गोलवा में हूँ आंटी का गोलवा में तव्हांजी आंटी अच्छा ऊपर गया तू अरे तू नीचे आ तो पुलिस का छितर ना पर अरे तू नीचे आ तो पुलिस का छितर ना पर वो नहीं भाया हमका पुलिस से बहुत डर लगता है बहुत डर लगता बहुत है डर लगता है। हाँ तू पुलिस से डर लगता है तो आधे गज्जर रख मारा तेरे भाया हमका का है सिर्फ 10 रुपया देना है और गाजर लेके खाना है आओ हाँ पनवा खा पनवा बहुआ पनवा खाएगा चक्कर आएगा तेरे को पर भाया तुम हाँ। बताओ तुम तो पान के अलावा और क्या खाते हो पान वगैरह ॿियो छा खाईंदा आहियो पुछे तो ये तेरा चचवा खा रहा मैं न है पुत्र कहा हुआ पके है पके छोटे भाया ओ अरे बंद ना करो फोन ओके थैंक यू सो मच फॉर कॉलिंग ये असां जेके टी नंढो पीके आहे अच्छा हा, thank माना you. पुलिस सां बि तव्हांजो वास्तो पियो पुलिस एड़ो वास्तो पियो मूंखे सिविल ड्रेस में खणी आ मां चयो कहिड़ो चई स्पेशल ब्रांच पोइ सकर लाड़काणो अरे वाह वाह तू बि मशकूक थी घुमंदे त पोइ हा, यार मां खणी- कराची- तव्हां अहिड़ी हरकतूं कयूं नी ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां तरह त प्लेस पकतो आहे हाँ सकर तो स्पेशल केतिरा ब्रांच ॾींहं हो? उते जॾहिं वेट हुया हिकिड़ो वॾो ऑफिसर आयो अच्छा। वॾो ऑफिसर आयो ईअं मुझे हाँ कौन है तू मुझे पीके पीके अच्छा पीके इतने मशकूक थी घूमे तो मैं तारुफ करायो एसएसपी मंसूर मुगल लाड़काणो टू अच्छा। सकर स्पेशल अच्छा, ब्रांच उन जे हथ चढ़ी वियो। ओके सर थैंक यू मेहरबानी हमका छोड़ दो पोइ छॾे ॾिने था चले नहीं मुझे ओके असां वटि वाह। कॉल आहे ॾिसूं था कंहिं असांखे जॉइन कयो आहे जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु आहे असां सां गॾु इवनिंग कलर्स में असां रशीदा था ॻाल्हायां था तव्हां कीअं ठीकु आहियो रशीदा आपा रशीदा जी हा जी किथां ॻाल्हायो पिया कहिड़े शहर खां चंडे मोहम्मद खान था टंडो मोहम्मद खान खां जी असां वटि पीके सिंधी मौजूदु आहे अदी जी हा अस्सलाम वालेकुम असां पीके सां ॻाल्हाइण चाहियूं था हाँ केड़ा हाल खुश आहियो बाबा ॿियो खैरा हाँ असां बिल्कुलु ठीकु आहे तव्हां कीअं ठीकु आहियो ॿियो खैरा खुश आहियो न थी तव्हां जी हा अच्छा तव्हां फर्स्ट टाइम कॉल कई आहे
जी हाँ तव्हांखे चयो असांजे शहर में लाइट जाम थी वञे। अच्छा लाइट जाम असांजे शो जे टाइम ई वेंदी आहे लाइट? जी हाँ बिल्कुलु वेंदी आहे थी हले। अच्छा पोइ शो कीअं ॾिसंदा आहियो तव्हां असांजो? असां पोइ ईअं ई वेठा हूंदा आहियूं केॾी महिल लॻाईंदा आहियूं त अॼु हले थी लाइट त वेठा। अच्छा जेकॾहिं तव्हांजे शाम में लाइट न आहे त 11 लॻे रिपीट मिलंदो आहे असांजो शो, तव्हां ॾिसी सघो था। जेकॾहिं 11 बजे बि लाइट कोन हूंदी आहे। अच्छा उन्हनि ऐं सुबुह जो बि हलंदो आहे 12 बजे? न ओॾी महिल बि कोन हूंदी आहे टाइम लाइट ई कोन्हे। तभी भी तव्हां असांजो शो ॾिसंदा आहियो, पसंदि कंदा आहियो, थैंक यू सो मच। तव्हां असांखे जॉइन कयो, तव्हां असांखे जॉइन कंदा रहियो। तव्हांजो पंहिंजो ई शो आहे इवनिंग कलर ऐं असांजे शो में अॼु आहे सिंधी पीके। ऐं जॾहिं खां आयो आहे तॾहिं खां रुगो मुंहुं थो लाहे वेठो, पान थो खाए वेठो। अच्छा पान जे अलावा ॿियो तव्हां छा खाईंदा आहियो? जेकी शइ मिली थी वञे जेकी बि माण्हुनि जो मथो खाईंदो। अच्छा जेकी शइ मिले थी खाई था वञो। खाई था वठूं। अच्छा ही जेका तव्हां माला वाला वग़ैरह पाता आहिनि हिन खां मतिलबु खसियूं आहिनि वरितियूं आहिनि पंहिंजे पैसे मां काॾा आंदो अथव इहो फैशन? मतिलबु जींस पैंट जे मथां ही कहिड़ो फैशन आहे? न मां घुमां थो कंहिं फ़क़ीर जो खणी वेंदो फ़क़ीरनि खे बि न आहे छॾियो। हा जेकी शइ मिली वई तॾहिं त पुलिस वारा पकड़े आ। मोटरसाइकिल वारे बीहारी हेलमेट रखी मां हेलमेट पाए छॾी। अच्छा बाइक हलाइण ईंदी आहे? चोर चोर पीके थींदी आहे। ज़ाहिर आहे हिते घुमण लाइ कुझु त पाइणो पवंदो। अच्छा तव्हांजो जेको गेटअप आहे सभु खां डिफरेंट आहे, लॻे त वाकई ऐसा ई मखलूक न आहे, मथा ई मखलूक कॉल ते ॾिसो था केरु कॉल आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर। जी सर केरु आहे असां सां गॾु इवनिंग कलर्स में? अब्बास अली मीरानी साईं। अब्बास अली मीराली। जी हां साईं। मीरानी कहिड़े शहर खां साईं? कंदकोट खां। कंदकोट खां। जी साईं पीके सिंधी असां वटि मौजूदु आहे, हिन सां छा पुछणु चाहींदो? साईं केॾा हाल साईं? हा साईं ख़ैर पीके साहब ख़ुशि आहियो तॾहिं सही आहे? ॿियो ख़ैर से तव्हां ख़ुशि आहियो साईं? ख़ैर अलाह जो तव्हां कहिड़े सन में मथो हेठि लही आया आहियो सन ॿुधाईंदो असांखे? कहिड़े सन में? साईं मां जेको आहे सो मूंखे 2-3 साल थी विया हिते साईं। ओके थैंक यू सो मच फॉर 2-3 साल थी विया तव्हांखे? 2-3 साल माना तकरीबन पोएं दौर हुकूमत में बि तव्हां हुयो? जी हा पोएं दौर जे आख़िरी पसान में हुयुमि मां। अच्छा पोइ हाजी अनवर खान महर सां मिलियो जेको एमपी हो? हुन सां मुलाक़ात थी मुंहिंजी। हुन छा चयो? हाजी अनवर खान महर सां हुन चयो बाबला हिकिड़ो ॾींहुं बि मां तोखे 5-6 शेर ॿुधाए छॾियां थो शाह लतीफ़ जा। उहे ॿुधाए शाह लतीफ़ जा शेर पोइ तव्हां यादि थी विया हुननि ॿुधाया तव्हां? उहो यादि थी विया हुन असेंबली में बि शेर ई ॿुधाया तकरीबन। बिल्कुलु। ओके हाणे वक़्तु थियो आहे ख़ूबसूरत कलाम जो त हिन ख़ूबसूरत कलाम तरफ़ सो एंजॉय दिस ट्रैक। स्टेप सिखी आयो छा? मथां ॿिया स्टेप कोन ईंदा? बस मां एतिरो ई सिखियो। 3 साल रहिया आहियो, कम से कम थोरो ॿियो बि स्टेप अचे। अरे माण्हू कहिड़ी कहिड़ी खेॾनि पिया, मां चयो ॿाहिरि एतिरी केरु सिखंदो। मक़बूल तुर्क जो गानो तव्हां ॾिठो इहो? जी हा केॾो ज़बरदस्त गानो। अॻु में कंहिं चयो इहो? अॻु में हिकिड़ो मिंट हा अलण फ़कीर चयो, पोइ वरी मोहम्मद अली शेखी ऐं अलण फ़कीर गॾिजी चयो। सही आहे हल सही आहे। अच्छा ओके ये मतलब तव्हांखे यादि आहे? बिल्कुलु यादि कयो आहे। न न मां पढ़ी 3 सालनि में तव्हांखे एतिरी सभु कुझु ख़बर पइजी वई आहे न? न मां त 5 मिंटनि में पढ़ी वेंदो चेहरो बस। ओके अच्छा शो में अची कीअं लॻो तव्हांखे? ज़बरदस्त लॻो। मैसेज ॾियणु चाहींदो को नंढड़ो? ज़बरदस्त आहे मैसेज। शो में इहो मैसेज आहे हिकिड़ी ॿी छोकिरी बि वधायो हिकिड़ी ॿी शो में। पोइ हर दफ़े तव्हां थोरी ईंदो ॿिया बि ईंदा? हा अच्छा भली अचनि। अच्छा इहो मैसेज आहे तव्हांजो व्यूअर्स खे त हिकिड़ी ॿी छोकिरी वधायो? इहो त चैनल वारनि खे तव्हां मैसेज ॾिनो आहे न? अच्छा बिल्कुलु सही। वही दकड़ो तव्हां ॻोल्हींदो थो वते, वही दकड़ो चए थो मुंहिंजो कमु आहे पीके सिंधी में सुर। ओके इन सां गॾु गॾु पंहिंजे शो जो जेको टाइम आहे उहो ख़तम थी चुको आहे। इंशाल्लाह हाणे वरी मुलाक़ात थींदी। जिते बि रहो ख़ुशि रहो। तेसीं ताईं अल्लाह निगहबान। ठीकु आहे? हा ठीकु आहे वञो था। हा